नाज़रीन, खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। हमारे कंडियारो खबरनामा कंडियारो में अमन व अमान की सूरत हाल बेहतर है। SSP नौशरफ डॉक्टर मोहम्मद फारूक जी हिदायत मंशात फरोशन ऐं ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाई हलंदड़ आहिनि। कंहिं बि ॾोहारी खे बख़्श न कयो वेंदो। SHO अख्तर अहमद अबड़ो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जनाब SSP डॉक्टर मोहम्मद फारूक साहब जे हिदायतुनि ते कंडियारो पुलिस ॾींहुं राति महिनत करे रही आहे। पिकेटुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे। मंशात, सोपारियूं, शराब, चर्स, मुख़्तलिफ़ जेकी बि मंशात और सोपारियूं उन्हनि ते पूरो कंट्रोल आहे। गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे असां चालान कयो आहे। भले नंढा दुकानदार हुजनि जेके सोपारियूं खपाइनि था या मेन डीलर, उन्हनि खे असां गिरफ़्तार कयो आहे। अमन अमान जी सूरत हाल तमामु बहितरीनु आहे। जेके बि ॾोह थिया आहिनि, मिसाल तौर जावेद शेख जा 10 लाख रुपया दुकान मां चुरिजी विया, उहे बि असां रिकवर कयासीं। शहर में 5-8 मोटरसाइकिलूं वयल हुयूं, उहे बि रिकवर करे तव्हांजे अॻियां असां प्रेस कॉन्फ्रेंस करे मालिक जे हवाले कयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।